अहिड़ी नबी का सआदता घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदता सोहणे नबी दे आशिक खे वाह मिली शहादत या तकबीर शहीद निमान अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूबो घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदता सोहणे नबी दे आशिक खे वाह मिली व शहादत या सोहणे नबी दे आशिक खे वाह मिली व शहादत या सिंध में शिरक जा रस्ता रोकई मुशरिक खे हर शिरकत ठोकई मुशरिक खे हर शिरकत ठोकई वहदत जी तबलीग करे हिते वहदत जी तबलीग करे हित ठाहे वियो ही जमाता सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदता सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या हरफ हबीबन ते न सठाई लानत कादियानन ते विधाई लानत तकबीर कादियानन ते नबी साईं जे गुस्ताखन ते हरफ हबीबन ते न सठाई लानत कादियानन ते विधाई लानत कादियानन ते विधाई पैगंबर जे परवाने ते अहिड़ी तॾहिं थी इनायत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या दीन ऐं धरतीअ जो सिपाही दीन ऐं धरतीअ जो सिपाही सिंध जी क़ौम ॾिए थी गवाही सिंध जी क़ौम ॾिए थी गवाही दीन ऐं धरतीअ तां सिर घोरे माणे वियो जन्नत या सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या कातिल 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 इब्न ज़ियाद जो टोलो या हो अबो तिन जो भूलो लो या हो अबो तिन जो भूलो लो कातिल इब्न ज़ियाद जो टोलो कातिल इब्न ज़ियाद जो टोलो या हो अबो तिन जो भूलो लो या हो अबो तिन जो भूलो लो वार कयूं तिन वांगे नमाज़ में वार कयूं तिन वांगे नमाज़ में तिन जी बुधाई हालत या सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या खून जे हर कतरे मां प्यारा खून जे हर कतरे मां प्यारा थींदा पैदा शेर भलारा पैदा थींदा शेर भलारा लश्कर ही सब खालिद जो लश्कर सब ही खालिद जो सब जी तहसा महब्बत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या घोर नमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदत सोहणे नबी जे आशिक खे वाह मिली वई शहादत या शहजादा अल्लामा राशिद खालिद कायद
सिंध बणियो आ मुजाहिद शहजादा अल्लामा राशिद कायद सिंध बणियो आ मुजाहिद कायद सिंध बणियो आ मुजाहिद गैरतमंद हिन पुट भी पोया गैरतमंद हिन पुट भी पोया सुहिणी संभारी की आदत सुहिणे नबीअ जे आशिक खे वाह मिली व शहादत सुहिणे नबीअ जे आशिक खे वाह मिली व शहादत घोर निमाज़ में थियो अलामा अहिड़ी नबी का सआदत सुहिणे नबीअ जे आशिक खे वाह मिली व शहादत।